जैकमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक एसएसपी जैकमाबाद डॉक्टर सुमेर नूर चन्ना ज़िले के समूरन एसडीपीओज़ एसएचओज़ हेड मुंशियुनि सां गॾिजाणी कई इजलास में आईजी सिंध गुलाम नबी मेमण डीआईजी लाड़काना नासिर आफ्ताब जे ॾिनल हिदायतुनि ऑफिसरनि की कारकर्दगी रिपोर्ट ॾोहनि खिलाफ़ कार्रवाई बाबत ख्यालन की ॾे वठि कई। एसएसपी जैकमाबाद समूरन ऑफिसरनि खे कारकर्दगी रिपोर्ट पुछी मुनशियात फरोशन मोबाइल फोन्स डीलर्स स्क्रैप डीलरनि खिलाफ़ कार्रवाई तेज़ करण जा हुक्म जारी किया विया जेके चोरी जो सामान खणी विकिणंदा आहिनि। ज़िले के एसएचओज़ हेड मुंशियुनि खां पुछागाछा कई त जांच केसनि में जे रिकॉर्ड खे अप टू डेट रखियो वञे। अंडर कवर इश्तिहारी जवाबदारनि जा रिकॉर्ड अपडेट करण खेनि फौरी गिरफ़्तार करण जा हुक्म जारी किया विया। एसएसपी जैकमाबाद एसएचओ पुलिस स्टेशन सेक्शन ठुल्ह इंस्पेक्टर मोहम्मद अयूब डोगर के शानदार कारकर्दगी ते मुबारकबाद ॾिनी। ज़िले के समूरन एसडीपीओज़ एसएचओज़ के वाज़े सख़्त हुक्म जारी किया विया त अमन अमान की सूरत हाल के हर सूरत में कंट्रोल में रखियो वञे। समूरन एसडीपीओज़ एसएचओज़ के घुर्जे त पंहिंजे हदुनि में जवाबदारनि के खिलाफ़ सख़्त कार्रवाई कनि गश्त में स्नैप चेकिंग के वधीक सख़्त कयो वञे। एसएसपी जैकमाबाद समूरन ऑफिसरनि के सख़्त हुक्म ॾींदे चयो त हू पंहिंजे पेशावराना सलाहियतुनि के इस्तेमाल कंदे शहरियुनि जी जान माल के तहफ़ुज़ के यकीनी बणाइनि। समूरन एसएचओज़ के घुर्जे त एफआईआर जे कार्रवाई मेरिट के बुनियाद ते कनि त जीअं कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थिए। जेकॾहिं को बि एसएचओज़ पूरी एफआईआर दाख़िल कंदो त लाॻापियल एसएचओज़ खिलाफ़ खाते की कार्रवाई कई वेंदी ऐं शहर के दाख़िली रस्तनि ते सख़्त चेकिंग कई वञे। पिकेटिंग प्लान ते सख़्तीअ सां अमल कयो वञे। जनाब एसएसपी वधीक चयो त चोरी ऐं धाड़नि समेत हर क़िस्म के चोरी के मुकम्मल तौर ते बाज़ियाब करे वञे ऐं जेकी भी ऑफिसर पेशरफ़्त न कंदा उन्हनि खिलाफ़ खाते की कार्रवाई कई वेंदी।